ज़ैनब बस घणा घाव न दे तुझो हाशिम आज़ाद थी वेंदो। एहसान साईं पाण हाशिम ॾांहुं वेंदो उनखे सम्झाईंदो ऐं हू हाशिम खे बि राज़ी करे ईंदो तुझो मुड़ुसु आज़ाद थी वेंदो। बाक़ी मुंहिंजे न्याणीअ जो जेको मुक़दर भी बाबा असां न्याणियुनि जो ख़राब छो आ? छा पैदा करण वारे असां न्याणियुनि खे रुगो कुर्बान थियण जे लाइ पैदा कयो आ? न बाबा न करे कोई ऐं भरे कोई। इन दरिया खान के असांजी ससी ते कोन मारियो हुयो, उनखे त चाचा हाशिम मारियो हुयो, त पोइ उनजी सज़ा असांजी ससी छो काटे बाबा? बाक़ी ससीअ कहिड़ो ॾोह कयो आहे जेकॾहिं चाचीअ खे चाचा जो एतिरो लाचार आहे त? बस मीरा बस, तूं अकेली आहीं, हिन समाज जो दस्तूर नथी मटाए सघी। इन करे चुप कर। न्याणी जो मुक़दर ही अहिड़ो आहे। मुक़दर न बाबा, दुनिया जो दस्तूर ही अहिड़ो आहे। कान ये तो ॾाढो सुठो कयो। ये पीर एहसान के तो मुंह ते जवाब दे छॾियो। बाबा सच्चे का शुम भलो जो तुर्त दे जवाब। हाणे पीर एहसान पाण थो वञे हाशिम खे राज़ी करण जे लाइ। हा न हुकुमदार, हाणे जेकॾहिं हज़ारें फैसला थियनि न तॾहिं बि बाबा मोटी त कोन ईंदो न। इन करे मूं तुंहिंजी सलाह मञी। ससुई जो संग ई हाशिम खां वॾो प्लान। फादर मूंखे पक अथई ससुअ जो संग तोखे मिली वेंदो ऐं पोइ बि हाशिम वारा अञा आज़ाद थियनि। पर इहा मूंखे पोइ पक आहे त हाशिम दिलावर तुंहिंजे अॻियां कंधु खणी न हली सघंदा। हाशिम दिलावर जा कंध झुकियल हूंदा। कमदार इहो ई त मां चाहियां थो। हाशिम ऐं दिलावर वारा जॾहिं मुंहिंजे साम्हूं अचनि न त उन्हनि जा कंध झुकियल हुजनि मुंहिंजे अॻियां। फादर तुंहिंजो आहे ससुअ सां इश्क। मतां ससुअ मिलण खां पोइ जेको आहे पीउ जो खून तूं बख़्श करे छॾी न या विसारे छॾी। फादर ससु खे कॾहिं बि ज़ाल जो दर्जो न ॾिजांइ, छो ससु जीअं पीउ जे पलांद में आहे। दार मां बाबा जी लाश कीअं थो विसारे सघां? ससुई त मां खून बाह में थो वठां, सिर्फ़ हाशिम जो कंध झुकाइण लाइ थो वठां। बाबा जे प्यार जे साम्हूं ससुई जे प्यार जी कहिड़ी हैसियत? वो ईअं बहादुर खान चऊं हाणे मूंखे ॾे इजाज़त आहे, इलाही कम पिया आहिनि। सदाईं फिरदौस बेगम, हाणे हाशिम ऐं दिलावर जी आज़ादी जा इम्कान बि चिटा थी विया आहिनि। पीर एहसान ऐं सरदार शाह ज़मान जे विच में अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। अलाह करे त हाशिम ऐं दिलावर वारा आज़ाद थी वञनि। हाशिम ऐं दिलावर खां सवाइ अवां त मायूस थी विया हुआ। हा, हाशिम ऐं दिलावर जे अचण सां पीर करामत जी ज़बान बि बंदि थी वेंदी। रोज़ रोज़ पे मूंखे मारण जूं धमकियूं ॾे। हाशिम ऐं दिलावर जे अचण सां मुंहिंजी ताक़त ॿीणी थी वेंदी। जॾहिं हाशिम ऐं पीर एहसान वारा मुंहिंजा ॿांह ॿिली थी वेंदा न पोइ पीर करामत मुंहिंजो नालो बि कोन वठी सघंदो। बराबरि, तव्हां सही था चओ, पर हाशिम वारनि जी आज़ादी कीअं मुमकिन थी आहे? पीर एहसान बहादुर खे बि राज़ी करे वरितो आहे ऐं बहादुर बि फ़ैसिले करण लाइ राज़ी थी वियो आहे। अनवर साईं, जेकॾहिं फ़ैसिलो थियो त हाशिम वारा ॾोही थी पवंदा? ॾोही थी पिया त पोइ छा आहे, वध में वधि हाशिम वारनि ते ॾंडी लॻंदो न, ॿियो छा थींदो? अनवर साईं, खून जा ॾंड भरण ॾाढा ॾुखिया आहिनि। हाशिम वारा त ग़रीब आहिनि, लखे रुपए ॾंड कीअं भरींदा? ॾंड जा पैसा सरदार शाह ज़मान खान भरींदो। असां बि उनखे पैसे रोकण जी मदद में अकेलो न छॾींदासीं। अलाह करे त फ़ैसिलो जल्दी थी वञे। हाशिम वारनि जी आज़ादी पीर करामत जे मुंहं ते चमाट हूंदी। बस फिरदौस बेगम, दुआ कर त इहा चमाट पीर करामत जे मुंहं ते जल्दी लॻे। अलाह कंदो त हाशिम वारा फ़ैसिले में सोभारा थी ईंदा। फ़कीर, मुराद जो फिक्र छो थो करे? वो को निधन को कोने। मुर्शिद साईं, बस मां मुराद खां सवाइ जहिड़ो अकेलो थी पियो आहे।
कल्ह बि वॾेरो अनवर जी ज़मीन ते ॿाहल ओॾे पियो हले। इहो मंज़र ॾिठुमि मुंहिंजो हा सड़ी वियो मुर्शिद साईं। दिलि में सोचियुमि काश जेकॾहिं मुराद हुजे हा न मां वॾेरे अनवर खे उते जो उते दॿा लुट कराए छॾियां हा। चङो वकील भली इहो वॾेरो अनवर ज़मीन आबाद करे पर हिन जो फसल असां खणंदासीं। मुर्शिद साईं मुराद खां सवाइ चइनि माण्हुनि खां सवाइ इहो मुमकिन नाहे। मुराद जी ज़मानत 2 ॾींहंनि में थी वेंदी। पोइ ॾींदासीं बंबोर खे बायूं। इन वॾेरे अनवर जे हारनि जे घरनि ते बारूद जो मींहुं वसंदो मींहुं। मां वॾेरे अनवर जे हारनि जा ॻोठ साड़ाए रख करे छॾींदुसि। मुर्शिद साईं पीर एहसान विच में अची वियो त पोइ इहो पीर एहसान बि मरंदो। ॿिन्ही मां को त मरंदो। जेकॾहिं वॾेरो अनवर थो मरे तॾहिं बि वाह वाह। हे पीर एहसान थो मरे तॾहिं बि वाह वाह। ऐं जेकॾहिं इहे ॿई था मरनि न पोइ त मन वाह वाह। मज़ो थींदो रंग फ़कीर वॾो मज़ो थींदो जॾहिं ॿिन्ही जा लाश खॼंदा। इन खां पोइ मुल्क में असांजी दहशत ऐं ताक़त अञा वधंदी। हा मुर्शिद साईं बाक़ी इन्हनि मां जेके बचंदा न उन्हनि जे लाइ मां तव्हां खां पुछंदुसि त मूंखे ॿुधायो त मां मोचड़ा कंहिंखे हणां। बहादुर छा सोचे थो? छा तूं फ़ैसिले लाइ राज़ी आहीं? एहसान साईं ही मुंहिंजो मामो हाजी शरीफ आहे ऐं ही बंगुल ख़ान उनजो दोस्त आहे। हिन जो चवणु आहे त मां पंहिंजे बाबा साईं जे खून जे हुअसि पले जी न्याणीअ जो संभाल। एहसान साईं असां भला मुफ़्त में हाशिमारनि खे खून माफ़ छो कयूं? पीर साईं इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त हाशिमारनि ते ॾंड विझणु खपे। ठीकु आहे एहसान साईं असां फ़ैसिले में विहण जे लाइ तयारु आहियूं पर असांजो हिकिड़ो शर्त आहे त दरिया ख़ान जे खून जी चटी में ससी असांखे खून बहा में मिले। तव्हां सां कई आहे ऐं मां बि सम्झां थो त ही मुंहिंजा दोस्त माइट मुंहिंजा सॼण आहिनि मूंखे सुठी सलाह ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हां संग चटीअ लाइ राज़ी आहियो त पोइ मां 4 चङा छो गॾु कयां पाण में वेही फ़ैसिलो करे छॾींदासीं। ऐं हा फ़ैसिलो लिखत में थींदो पके कागज़ ते जंहिंमें सभिनी जूं सयूं हूंदियूं। एहसान साईं तव्हां त लख जी ॻाल्हि करे छॾी। वाकई जुमे ते फ़ैसिलो थियणु घुर्जे। जेका सभिनी जी मर्ज़ी। ठीकु आहे एहसान साईं असां हिन जुमे ते फ़ैसिले लाइ अची वेंदासीं। पोइ एहसान साईं असांखे इजाज़त ॾिजे बाबा असां हलूं था। बाबा साईं तवाड़ी बि करे छॾो। ठीकु आहे साईं। उस्ताद शरीफ वहीं हाजी शरीफ हाशिम जो तूं कद भञ इहो छा ज़माने सॼी बाह ऐं माइट बि अथई। ईअं ई करे ॾेखारींदो साईं नबू कमदार ईअं ई करे ॾेखारींदो साईं। इन शाह ज़मान खे ख़बर पवंदी त मां केतिरो शरीफ़ आहियां। हा शरीफ जेको न शाह ज़मान सॼण आहे न उहो मुंहिंजो दुश्मन आहे। दुश्मन ते टांगी भॻल चङी आहे। तूं त वरी बि शाह ज़मान जो हाशिम खान जो कद भञण थो वञी न। इहो ॿुधां थो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी चढ़। अरे हेॾे जॾहिं बहादुर खून चटी में ससवी जो संग वठी वियो न त हाशिम ऐं शाह ज़मान कंठ बि कोन खणी सघंदा। पर जॾहिं बहादुर हाशिमान खे मुक्त में न माफ़ कयो उहो त वॾो गंद थींदो। कमल ख़ान जॾहिं न ससवी खून चच में वेंदी न तॾहिं हाशिम जो पाणे कंधे ते झुकी वेंदो। हाशिम जो नालो त ॿुधां मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थी चढ़। हाशिम जी होड़ ऐं हथ मिट्टी में न मिलाया न त मुंहिंजो नालो बि हाजी शरीफ न आहे। मां बहादुर खे अहिड़ो पको कंदुसि जो बहादुर ससुई खां ॿी ॻाल्हि कंदो ई कोन। हाजी शरीफ बहादुर खे त मूं बि पटी पढ़ाई आहे। हाणे मां बि वञी बहादुर जा कन भरियां थो। उहो ई इहो बहादुर ससी जे लाइ चरियो त आहे न। हाशिम ऐं बहादुर जे विच में जेके छेड़ा थिया आहिनि इन ससी जे करे त थिया आहिनि न। हाजी शरीफ
कन खोले ॿुधी छॾ असां बहादुर पीर एहसान जी ॻाल्हियुनि में थी वञे। हाँ सुखिया ये खबर चाह सर पीर करामत खामखा मूंखे तंग करे रहियो आहे। सर हू पंहिंजे बंगले ते घुराए मूं ते हुकुम हलाए रहियो आहे। मां उनजो मातहत न आहियां, अवां मुंहिंजा ऑफिसर आहियो, अवां मूं ते हुकुम हलाए सघो। सुखिया हूँ समझा थो हू अमीर माण्हू जॾहिं असेंबलीअ में वेंदा आहिनि न त हू सम्झंदा आहिनि हू इन इलाइक़े जा बादशाह आहिनि ऐं हर माण्हू उन्हनि जो ग़ुलाम आहे। हू रियासत जे कानून खे बि विसारे छॾींदा आहिनि। सर मां इन करे अवां वटि हाज़ुर थियो आहियां, जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ पीर करामत अव्हां खे का शिकायत करे उनखे ग़लति ऐं बेबुनियाद समझो। तूं फिक्र न कर सुखिया, असांखे सभिनी जी ॿुधणी आहे छो त हू अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, पर हलंदासीं सिस्टम सां। सर काफ़ी ॾींहंनि खां पीर करामत मूंखे प्रेशराइज़ करे रहियो आहे त को बि कूड़ो केस पीर एहसान ते हणी ऐं हुनखे गिरफ़्तार कयो। सुखिया मूंखे ख़बर आहे त इहे चूंडियल नुमाइंदा छा छा चवंदा आहिनि, पर असांखे पंहिंजे सिस्टम सां हलणो आहे। ऑफिसर ईमानदार हुजे न उनजो केर बि वार विंगो नथो करे सघे। सर हू बदिली त कराए सघनि था न। सुखिया तूं किथे बि ड्यूटी करी उते स्टेशन हाउस ऑफिसर ई रहंदे, पोइ तूं घबराई छो थो? वञी तूं ड्यूटी कर, बाक़ी इन्हनि पीरनि ऐं मीरनि खे मुंहुं ॾियण लाइ आउं वेठो आहियां। ओके वकील साहब मां तव्हांखे फोन इन लाइ कई आहे त मुंहिंजो कमु जल्द थियणु खपे। वक़्तु बचाइण लाइ मां तव्हांखे फोन कई आहे, न त मां तव्हां सां पाण बि मिली पियो सघां। मूंखे मुंहिंजे माण्हुनि जो ज़ामिन खणाए आज़ादु कराए ॾे, वधीक कचहरियूं पोइ थींदियूं। मुंहिंजा हमरा अंदरि हूंदा त इहा मुंहिंजे दुश्मननि जी जीत ऐं मुंहिंजी हार पीर करामत खे पसंदि ई न आहे। मुर्शिद साईं हमराहनि जी पोइवारी कंदो न त माण्हू लेटाइण में देर ई कोन कंदा। तव्हां जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं मुंहिंजी दिलि वॾी थी पई आहे। दिलि थी चवे त तव्हांजा जेके दुश्मन आहिनि इन्हनि खे उॾरी वञी ईअं थक हणा कुट कयूं। कबूतर मूं तुंहिंजी सचाई ॾिठी तॾहिं पाण वटि रखियो थी मां। तूं रुगो दुश्मन खे ठूंगो हणंदे न त बि कमु थी वेंदो। मुर्शिद साईं तव्हांजे चवण ते डंडा हणण लाइ तयारु आहियां, पर ॿेड़ी छॾाइण में देर मुर्शिद न कजो, छो जो कबूतर जा परड़ा कम न कंदा आहिनि। कबूतर फ़क़ीर तूं बेफ़िक्र थी हिन तर में उॾामंदो रहो, छा पर कोई पटे न सघंदो। इहा ख़बर आहे मुर्शिद, तव्हांजे तर में तॾहिं त चुगंदो थो वतां ऐं इहे ख़बरूं आणींदो थो वतां। मुर्शिद अॼु जी ताज़ा ख़बर इहा अथव त पुतू ऐं रज़िया पाण भॼी विया हा। मथां पीर एहसान उन्हनि खे मारे बि थिए। मुर्शिद ख़ौफ़ कंहिंजे पीउ जो न आहे, ख़ौफ़ पंहिंजे फर्ज़ी जो मालिक आहे। कबूतर पुतू ऐं रज़िया जे मूंखे भॼी वञण जी ख़बर पए हा न त मां खेनि हथी को कराए छॾियां, कोर्ट में बयान खां पोइ आज़ादु करे छॾियां न। पीर सही वाह जो कमु थी वञे हा, पर पीर एहसान ते अलाह जा एहसान थी विया। इन ते कलाम ठाहियो अथमि, टुटी वञे सा दिलड़ी तो लॻे सा धक जिगरी, अलाह साईं बचायुसि न त वञे हा मरी। तव्हां ॿार जो तव्हां सां सरदार साईं मिलण आयो। एहसान साईं ठठ लगा पिया। एहसान साईं जेल ही असांजो घर आहे। हाशिम दिलावर एहसान साईं ख़ासि तव्हां ॿिन्ही सां मिलण जे लाइ आयो आहे। बाबर साईं मुर्शिद एहसान जो इहो असां ते एहसान आहे। हाशिम खान
जिंदगी इंसान के एक दफ़ो मिलंदी आहे ऐं उहा ज़िंदगी जेकॾहिं जेल ऐं क़ैद में गुज़रे न त उहा इंसान जी बदनसीबी हूंदी आहे। एहसान साईं छा कजे, असांजो त को मुक़दर ई अहिड़ो आहे। हाशिम खान, पीर एहसान साईं ऐं मां तुंहिंजो मुक़दर बदिलाइण आया आहियूं। तोखे हितां आज़ादी मिली सघे पर हुन जे लाइ दिलावर खे ऐं तोखे, ख़ासि करे तोखे असांजी ॻाल्हि मञणी पवंदी। सरदार साईं, असां त कॾहिं बि तव्हांजी ॻाल्हि मञण खां इनकार ई न आहे कयो। हाशिम खान, ससु ई तुंहिंजी भाइटी आहे ऐं मुंहिंजी भेण आहे। छा मां पंहिंजी भेण लाइ बुरो सोचे सघां थो? न एहसान साईं, को बि इंसान पंहिंजी भेण लाइ बुरो नथो सोचे सघे। एहसान साईं, तव्हां चवण छा था चाहियो? गुजारतुनि में रुपया ॻाल्हायो। दिलावर, सिधी ॻाल्हि इहा आहे त मां अव्हां जो ऐं बहादुर जो फ़ैसिलो करणु थो चाहियां। बहादुर फ़ैसिले करण लाइ तयारु थी वियो आहे ऐं अव्हां बि फ़ैसिले लाइ राज़ी आहियो। हाशिम खान, असां ॿुधो आहे त बहादुर त दरिया खान जे खून बहा में ससीअ जो संग चटीअ में घुरंदो। बाबल साईं, तव्हांजे लाइ, पीर एहसान लाइ असांजी दिलि में लख इज़तूं आहिनि, पर खून जी चटीअ में मां पंहिंजी भाइटीअ जो संग कोन ॾींदुसि। तव्हां ॿई मूंखे माफ़ कजो, छो त मां इन मौज़ूअ ते ॻाल्हाइण ई नथो चाहियां। हाशिम खान, ससुअ जो संग चटीअ में न वेंदो। असां ससुअ जी बहादुर सां शादी कराईंदासीं। नेठि त न्याणीअ जो ॿार लाहिणो अथई न हाशिम खान। मुर्शिद साईं, मां पंहिंजी ससुअ जो संग पंहिंजे माइटनि खे ॾींदुसि, धारियनि में मिटी कॾहिं कोन कंदुसि। हाशिम, बहादुर ससुअ सां प्यार थो करे। पीर साईं, इहो पलांद बहादुर ॾे मुंहिंजो अलॻि आहे। हाशिम, प्यार गुनाह त नाहे। हाशिम, ॻाल्हि खे सम्झ। केसी ताईं तव्हां हिक ॿिए जा खून कंदव? केसी ताईं हिन धरती ते रत वहाईंदव? केसी ताईं बेगुनाह माण्हू मारींदव? केसी ताईं ॿारनि खे यतीम कंदव? हाशिम, अवां इंसान आहियो, इंसान। वहशी जानवर न आहियो। वहशी जानवर छो था थियो? मां तो चवां त बंदि कयो इहा रत जी राग, बंदि कयो इहा रत जी राग। पाण सां मोहबत में रहो। अना जी ख़ातिर केसी ताईं रत वहाईंदो? एहसान साईं, सरदार साईं, अव्हां खे जीअं बहितर लॻे ईअं कयो। पर दिलावर, बस हाशिम भाउ, बस। अखियूं खोल मुंहिंजा भाउ, ॾिस त सही, तो वटि केरु आया आहिनि? तुंहिंजे साम्हूं तुंहिंजा दुश्मन न, पर तुंहिंजा सजण बीठा आहिनि। मोज़िज़ ऐं मोतबर माण्हू बीठा आहिनि, जिन जो कद तुंहिंजी अना खां वॾो ऊंचो आहे, जेके असांजा मोहसन आहिनि। सरदार साईं, हाशिम अव्हां जी ॻाल्हि मञी वरिती आहे ऐं अव्हां जे फ़ैसिले सां हाशिम भाउ मुतफ़िक़ आहे। महिरबानी हाशिम, असांजी इज़त रखिए। एहसान साईं, अव्हां जी वॾी महिरबानी जो असांजे लाइ वक़्तु कढी आहे। चङो हाशिम, चङो दिलावर, मोकिलियाई न आहे।